सदा सिंधुअ जी छोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। सिंध टीवी नेटवर्क पारां 13 डिसंबर ते ॾिनल सॾ में हज़ारें सिंधियुनि जो समुंड उथली पियो। इंतिहा पसंदी ख़िलाफ़ सकाफ़ती वेस पहिरें माण्हुनि पारां क़ौमी ऐं सकाफ़ती गीतनि ते झुमरियो आहियूं। जिस्कम जे फ़क़ीर यूसुफ मंगरियो मंज़ूर मेमण जी अॻवाणी में रैली कढी आजाणी कैंप ते पहुता। नथो जो सिंध लय लड़े, नथो जो सिंध लय करे, सो सिंध मां लॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे, सो सिंध मां लॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे। नथो जो सिंध लय लड़े, नथो जो धिजल लय करे, सो सिंध मां लॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे, सो सिंध मां लॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे। बिल्कुल ही क़ौमी ॾियारो आहे। अॼु ॾिसो त हर तरफ़ जेको आहे सिंधी माण्हू टोपी अजरक सां बहकी पियो थिए। हक़ीक़तनि ही उहो ॾींहुं आहे जंहिं ते असां दुनिया खे इहो ॾेखारणु चाहियूं था असां सिंधी अमन पसंदि हुअण सां गॾु क़ौमी गैरत में बि इंतिहा पसंदि आहियूं। साईं अॼु जो ईद जो ॾियारो हूअं ईदनि जा ॾियारा हूंदा आहिनि, मुसलमान ऐं हिंदू ॿिनि फ़र्क़नि जा ईद, पर अॼु असां सिंधी क़ौम जी गॾियल ईद आहे। उन जे करे अॼु असां तमामु घणी ख़ुशी महसूसु कयूं पिया, छो त सिंधी क़ौम जी जेका असांजी ईद आहे ऐं उन ईद खे असां भरपूर नमूने मल्हाए अॼु ॿधी ऐं एके जो जेको सकाफ़ती रंग ॾियूं पिया। उन जे लाइ असां सिंधी क़ौम हिकु आहियूं ऐं सिंध असांजो मुल्क आहे, वतन आहे। इन जे लाइ शहीद बशीर कुरैशी ऐं ॿियनि बि असांजे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि सिंध जी आज़ादी जे लाइ। असां बि जेको सिंध जी आज़ादी ऐं सिंध जी आज़ादी ऐं सिंध जी ख़ुशहाली जे लाइ हमेशह विढ़ंदा रहंदासीं। ऐं सकाफ़ती ॾियारा भरपूर नमूने ही जेके माण्हू चवनि था त सिंधी माण्हुनि में ॿधी न आहे, अॼु उन्हनि खे असां ॿुधायूं था त अॼु असांजे ही ॾिसो हिकु सिंधी टोपियूं अजरकूं पाए जेके माण्हू निकिता आहिनि, इहो सिंधी माण्हुनि जी ॿधी हुअण जो सबूत आहे। फनकारा खुशबू लगारी, भगत भूरालाल, अमानत फ़कीर ऐं ॿियनि पारां फ़न जो मुज़ाहिरो कयो, जंहिं ते सवें नौजवाननि पारां रक़्स कयो वियो। Sindh
PPMPA नुसरत सुल्ताना ख्वाजा, अगुणी MPA शमीमारा पंवर, हनीफ मेमन पारां रैलियूं निकितियूं। हुजे हर माण्हू हिते खुशहाल हुजे, सिंधड़ी माला माल हुजे हर माण्हू हिते खुशहाल हुजे। खुशियुनि मां प्यारा जो रहन ही नंढड़ा ॿार प्यारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। मां सभिनी खे मुबारकबाद पेश करियां थी त सिंध पंहिंजो फ़र्ज़ निभाए पई ऐं 13 डिसंबर ते हर दफ़े सिंध TV न्यूज़ वग़ैरह जेका ई प्रोग्राम कनि था, इहे माण्हुनि खे जागृता पैदा कनि था ऐं यूथ खे तयारु कनि था त हू पंहिंजी धरती जी ख़िदमत कनि ऐं धरती जो जेको बि आहे उन फ़न खे उजागर कनि। ऐं इंशाअल्लाह असां हर साल इहो मल्हाईंदासीं त इहो असांजी धरती मां आहे ऐं असां इन सां वचन करियूं था त हिन जी हिफ़ाज़त कंदासीं। अॼु कीअं पियो लॻे? अॼु ईद जो ॾींहुं पियो लॻे ऐं मां अॼु के ॾींहुं ते सभिनि खे मुबारकबाद पेश थी कयां कल्चर डे ते। ऐं अॼु तमामु घणी असांजी मां धरती जो ॾींहुं आहे ऐं असांजी सकाफ़त जो ॾींहुं आहे, असांजी पहचान आहे, असांजी मां आहे, असां उनजी हर तरह हिफ़ाज़त कंदासीं ऐं ॾाढी ख़ुशी महसूसु करे रहिया आहियूं। असांखे ईद खां वधीक अॼोको ॾींहुं जी अहमियत महसूसु कयूं था। महिरबानी। नाज़रीन, ही MPA शमीमारा पंवर जा ऐं नुसरत सुल्ताना जा तव्हां वीचार ॿुधा। हीअ सिटी जो सदर जो हनीफ मेमन सां ॻाल्हि ॿुधा। हनीफ, कीअं पियो लॻे तव्हांखे? ॾाढो सुठो पियो लॻे। हीअ असां पूरे सिंध खे मुबारकबाद था पेश कयूं ऐं ख़ासि कर मीरपुर सिटी खे। पुराणे मीरपुर मां PP अगवान अब्दुल रशीद पंवर, ॻोठ कमाल पंवर मां आशिक पंवर, सिंधड़ी मां उमर जरवार, मुख्तियार जरवार, काठड़ी मां नज़ीर जरवार, खाण खां नाज़िम मरी, राणो भील कॉलोनी मां उस्ताद हीरोमल, प्रताप सोनाणी, लगारी इताद पारां शफ़ी मोहम्मद, सिकंदर लगारी, रहीम शोरो मां अशरफ शोरो, खाण मां राजा ज़हीर खासकली, राशिद मरी, इरफान राजपूत जी अगवाणी में रैलियूं निकितियूं। जियन मुझा मारू प्यारा सुचा हुजन सांगी सारा। जियन मुझा मारू प्यारा सुचा हुजन सांगी सारा। दुख न ॾिसन खिलंदा रहन सिंध जा माण्हू सभई। अला साईं सिंध जी पारत अथई, अला साईं सिंध जी पारत अथई, सिंध जी पारत अथई, अला साईं सिंध जी पारत अथई। जियन मुझा मारू प्यारा सुचा हुजन सांगी सारा। दुख न ॾिसन खिलंदा रहन सिंध जा माण्हू सभई। अला साईं सिंध जी पारत अथई, अला साईं सिंध जी पारत अथई। असां थोराइता आहियूं सिंध TV जा, जंहिं इहो अनाउंसमेंट कयो। तव्हां ॾिसो पिया अॼु मीरपुर ख़ासि में रंग मेलो आहे ऐं इहो अव्हांजे सिंध TV जी बि बदौलत आहे। जेको हुननि जी अनाउंसमेंट हुई, ॿार तमामु ख़ुशि आहिनि। आर्ट्स काउंसिल जो फ़र्ज़ु आहे त उहे ॿारनि जी ख़ुशी में वधि अॻिते अचे। इन ई हिसाब सां असां इहो प्रोग्राम रखियो। तव्हां पाण ॾिठो त ॿारनि तमामु प्यार सां मोहबत सां सिंध धरती जे लाइ पंहिंजा खुलूस ऐं अक़ीदत जा गुल नछावर कया। सिंधिन जा मेला
सेटेलाइट टाउन मां शागिर्दनि पारां उठ गाॾियुनि खे सिंगारे रैली कढी वई ऐं इलामती शादी पिण कराई वई जिते बहुत ज़्यादा अच्छा लग रहा है क्योंकि हम सिंध में रहते हुए हमने ये सारे ड्रेसेस पहने मतलब लोगों ने अजरकें पहनी हैं, हम लोग ने हमारे स्कूल में सेम ड्रेस पहन के ये हमने लोगों को ये बताया कि हम सिंधी हैं, हमारा कल्चर सिंधी है। हम लोग एक सिंध में रहकर हम लोग एक सेंट माइकल स्कूल की गर्ल्स हैं। हमारे टीचर्स ने बहुत ज़्यादा कोऑपरेट हमारे साथ किया इस पूरे प्रोग्राम के अंदर। उन्होंने हमें सेम ड्रेसेस बनाए ताकि हम एक ही कल्चर के लोग लगें, एक ही सिंध के लोग लगें। और हमें बहुत खुशी हुई कि हम सेंट माइकल कॉन्वेंट हाई स्कूल जो है वो 3rd पोजीशन पे आया आज के दिन। सिंध दिल जो चैन आ अखिन जो ठार आ सिंध जिए छोटई हा सच जो सिंगार आ। बहुत अच्छा लगा एक्चुअली। आज का दिन है सिंधी कल्चर डे, लेकिन एक्चुअली हम सब सिंधी हैं क्योंकि ज्योग्राफिकली हम सब सिंधी हैं, हम सबका ताल्लुक सिंध धरती से है। इसीलिए हम बहुत ही ज़्यादा वी आर थैंकफुल टू द आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान मीरपुर ख़ास कि उन्होंने आज का प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया और हमारे स्टूडेंट्स को ये प्लेटफॉर्म दिया जहाँ पर आके उन्होंने बहुत ज़बरदस्त परफॉर्म किया और सिंधी कल्चर से भी वो रोशनास हुए। और एक तरह से ये एक यूनिटी डे भी था कि वी ऑल आर वन, वी ऑल आर सिंधी, वी ऑल आर पाकिस्तानी। सिंध टीवी न्यूज़ जो आवाज़ जो पड़लाव ॾिनो असांखे त कल्चरल डे सेलिब्रेट कयो वञे, उन आवाज़ जे पड़लाव के ॿुधी करे असां जेको आहे जे ॾियारे जे हिसाब सां कल्चरल डे जे हिसाब सां हिते सेलिब्रेशन कई। सिंध जे अज़ीम जेका सकाफ़त आहे या सुञाण आहे या लतीफ़ जो जेको पैगाम आहे, सचल जे जेके बेत आहिनि उन्हनि सभिनी खे वरजाईंदे असां जेको आहे हिते भरपूर नमूने असां हिते शागिर्दनि खे उस्तादनि खे सॼो ताक़ीद कई ऐं हिते हिकिड़ी अरेंजमेंट सॼी बहितरीन तरीक़े सां आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान मीरपुर ख़ास सिंध जे तरफ़ां हिते मेड़ाको रखायो वियो। मुस्लिम लीग नून जे सिंध काउंसिल जे मेंबर राजा अब्दुल हक मीर एजाज टालपुर पारां रैली कढी वई। सेटेलाइट टाउन मां शाहजहान वसाण, वकार वसाण, ॻोठ गुल मोहम्मद रिंद मां अली हैदर ऐं यूसुफ रिंद जी अॻवाणी में रैलियूं कढी वियूं। उनखां सवाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि नौजवाननि समेत शहरनि पारां सकाफ़ती रैलियूं कढी झूमंदा रहिया।
13 डिसंबर ते क़ौमी ईद वारे ॾींहुं मुख़्तलिफ़ स्कूलनि में टेबलो पेश कया विया। ॿारनि ऐं उस्तादनि पारां सक़ाफ़ती गीतनि ते खूब दाद ॾिनी। तुझा वसंदा मेला मोहब्बत जा मचंदा ही रहंदा, गीत खुशीअ जा गूंजंदा ही रहंदा। इहे अंगण सुणी सिंध तुझा वसंदा, सदा अंगण सुणी सिंध तुझा वसंदा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। सिंध अहिड़ो देश आ जिते रुगो प्यार आ। सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत। ये सिंध अहिड़ो देश आ जिते रुगो प्यार आ। सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत। ये सिंध दिल जो चैन आ, अखियुनि जो ठार आ। सिंध जिए छो त इहा सच जो सिंगार आ। सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत। दमादम सिंध 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 दमादम सिंध। आई जैसा मुझे दिन, आई जैसा मुझे दिन। दमादम सिंध 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 दमादम सिंध। आई जैसा मुझे दिन। जॾहिं त क़ौमी ईद वारी राति मच कचेरियुनि जो सिलसिलो जारी रहियो। फनकारनि सुगड़नि फन जो मुज़ाहिरो कयो, वेठल झुमंदा रहिया। मारा लखी बन जारा रे मारा
मुतादा मेघवाड़ फोरम जे हवाले से जो अज प्रोग्राम थो है असा शेयर किया सिंधी टीवी सतवारन असी बेहद शुक्रगुज़ार आयूँ असी वरी भी उम्मीद कयूँ मीडिया के जेका भी मीडिया है जेके मारूड़ आन सिंध जा खास करे अकिलती बिरादरी है उन्हनि सां सहकार कन उहे असल जेके वारस सिंध जा आहिनि ऐं हुन सिंध जे जज़्बे सां उन्हनि जो सहकार कनि उन सां शेयर कनि त मुंहिंजे ख़्याल में हीअ जेको बि मांडाण मचनि था उन में हेकारे वधीक रोशनी थी वेंदी ऐं हर माण्हू खे असीं इहो पैगाम था ॾियूं त जिते जिते असांजी बिरादरी आहे या अकिलती बिरादरी आहे उहे सिंध सां सचाई जो सबूत ॾियनि असीं हिकिड़ा असल वारिस सिंध जा असीं आहियूं असां खां वधीक धणी केरु नथो थी सघे ऐं असां में इहो जज़्बो हुअणु घुरिजे जिते बि असांजो माण्हू वेठो आहे वो पंहिंजे पंहिंजे नमूने सां पंहिंजो वचन पाड़े ऐं सिंधी कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़ मिरपुर ख़ास।